दोस्तों त असां माना अॼु रोज़ो खोलियोसीं सॼो ॾींहुं असां रोज़ो रखियोसीं सुबुह खां वठी शाम ताईं सुबुह जो असुर जो रखियोसीं सिजला ते खोलियो। हाणे रोज़ो जो असां खोलियोसीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते अक्सर बैचलर रहंदा आहिनि पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे मस्जिदनि में वेंदा आहिनि की हा वेला टारू माण्हू सो अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे रोज़ो खोलनि था। यूनिवर्सिटी जा बि काफ़ी नौजवान आहिनि उहे मतिलबु रोज़ो खोलनि था त उन्हनि खे पैसा न आहिनि हूंदा रोज़ो खोलण लाइ पोइ उहे छा कंदा आहिनि अहिड़ा माण्हू उहे छा कंदा आहिनि जो मस्जिदनि में वेंदा आहिनि पर अॼुकल्ह मस्जिदनि में अहिड़ो जान थी वियो आहे बाबा मां ॾिठा आहिनि मौलवी साहिब जेके आहिनि रोज़ा सामान जो खणी था अचनि पंहिंजे मुंहं सां वेही था खाइनि वाह सभु त मौलवी खाई वेंदा आहिनि। असांजे खोलण मतिलबु खाईंदई मुला वरी साहब इहो रखंदी पंहिंजे लाइ इहो जेको आहे वरी तराबी पढ़ाए वरी खाईंदई वरी जेको आहे सुबुह जो फजर मतिलबु रोज़े लाइ रखंदई बाबा इहो सॼो साईं पटे पटे था खाइनि। असां त वञूं था असांखे शरबत हिकिड़ो ॾेई था छॾनि ऐं फिकी टैंक 10 रुपया वारी जंहिंमें 2 लीटर ठाहींदा आहिनि उहा असांखे ॾेई था छॾनि। पाण छा प्लेनिंग कईसीं त पाण वेंदासीं चङा चोखा खाईंदासीं न तुंहिंजे चवण ते ॾिस अॼु सॼो ॾींहुं असां कुझु घर में कोन ठाहियोसीं हुन मस्जिद में हलूं उते पाण माल जाम मिले पापा जिते किथे इहो आहे न तो मूंखे छो चयो पाण घर में कुझु खाऊं था हींअर 11-12 थिया आहिनि बुख ते वेठा आहियूं हींअर होटल बि न आहे का खुलियल पाण पोएं पासे जेका मस्जिद आहे न उते थोरा माण्हू ईंदा आहिनि उते हलंदासीं। थोरनि माण्हुनि वटि हेॾी वॾी मस्जिद में कुझु कोन हो थोरनि माण्हुनि वटि केॾा आहियूं थोरनि माण्हुनि वटि बाबा ईअं मां जान त बाबा जेको माण्हू खाधो खणी थो अचे न असां सम्झोसीं त खाधा खणी ईंदा आहिनि वरी असांखे खाराईंदा पर उहे खाधा खणी था अचनि पंहिंजे प्लेटनि में पंहिंजे खाइण लाइ था खणी अचनि अगरि पंहिंजे खाइण लाइ खणी था मस्जिद में छो था खोलियो पोइ रोज़ो घर में खोलियो न लाचार असांखे यकीन कयो वरी ॾुख जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो हिन पेट में सूर थियो यार छो घणो खाधोसीं न मस्जिद में उन खाधोसीं किथो इहो टैंक पीतीसीं 10 रुपए में 2 गिलास जेके ठहंदा आहिनि ड्रम ठाहींदा पीते तॾहिं जी पेट में अल्तुन सां हिकिड़ी टैंक तव्हांखे ॿुधाई त अल्तुन सां हिकिड़ी टैंक ठाहे आया 2 लीटर पाणी विधनि हुन में यकीन कयो 10 रुपया में 2 लीटर पाणी तबाह करे छॾिनो असांखे रसी बि उहा थी ॿियो कतल हिकिड़ी खजूर कोन्हे हूंदी हा हिकिड़ी मूंखे उहा नसीब थी यार उहा बि खेरपुर जी कतल खाराइनि हा खेरपुर जी उहा बि कंहिं ॾिनी हूंदा न पंहिंजी दुकान वरिती आहे न छा दादा मुंहिंजी प्लेट में पर मां त मज़ा लाजो मूं हिकिड़ो कणो बि हुन मां खाधो हुजे छा पंहिंजी प्लेट भरिसां रखियो ई कोन कीअं खाईंदो मुंहिंजी प्लेट में हो तूं खाधो छो कोन असांजो गॾु वेठो उहो खाई अड़े गॾु त हुआ वेठो अथई न पोइ छा आहे गॾु केला बि अथव कटियल केला कटियल ॿियो हू हुया यार इहे चीकू ॿियो हू छा आलू बुखार ज़रदालू हो सभु कुझु वाङण बि तरियल खणी आया वाङण तरियल उफराठा हाणे वाङण मुंहिंजे साम्हूं तरियल रखियनि हाणे उहो त असां घर में बि खाईंदा आहियूं मस्जिद में वञण जो कहिड़ो फ़ाइदो चङे चोके लाइ वेंदा हुआसीं मस्जिद में उहो चङो चोको हुते बि कोन मिलियो असांखे हींअर यकीन कयो रोज़ो खोलायो सफ़ा जिस्म में साह कोन थो कोन्हे रुगो पाणी जे ज़ोर ते पिया ॻाल्हाइनि गुज़ारिश छा उहा गुज़ारिश कयूं गुज़ारिश आहे आवाम खे अपील था कयूं त बाबा जेको खणी था अचो चङो चोको खणी था कयो अगरि जे चङो चोको तव्हां इन केस खणी बचो था घणो खणी न घणो त खणी अचनि पर ॿियनि खे खाराइनि न माना जेके असां जहिड़ा ग़रीब नौजवान वञनि था नौजवान लाइ पैगाम आहे न असांजो पाण न खाओ रमज़ान जो महीनो छा थो चए पाण खाइनि खारायो ॿियनि खे बि खाराइनि पाण बि खाइनि पाण बि खाओ त ॿियनि खे बि खारायो एॾा भला जो रोज़ो माना पाण न खाईंदा असांखे खाराईंदा रोज़ो तव्हां रखो था उन जो मतिलबु इहो न आहे त खाईंदो बि रुगो तव्हां असां जहिड़ा बि आहिनि जेके बिना रोज़ा हिते मस्जिद में ईंदा आहिनि खाइण बिना रोज़ा त कीअं रोज़ो रखंदा आहियूं न पाणी अचो न ईअं जे चवंदे त रोज़ो न रखंदा आहियूं त पोइ केॾा पाण ॾींदा पोइ त ॾींदा ई कोन रोज़ो रखंदा आहियूं हुनखे चवंदा बिना रोज़ा हितां जेके ॿिया ईंदा आहिनि उहे बि पाण 32 ई रखंदा आहियूं लास्ट टाइम 32 थिया न असां जुमे वारो बि रोज़ो रखंदा आहियूं साल में जेके ॿिया जुमा थींदा आहिनि हर जुमे ते रोज़ो रखंदा आहियूं हा इन जे करे त असांखे माना अहसासु थिए माण्हुनि जो अहसासु थिए ग़रीबनि जो हमदर्द असां हॾु ॾोखी थियण था चाहियूं ग़रीबनि जा ॿियो असां सोचूं था त अगरि जे असां बुख ते वेंदासीं अहिड़ी महांगाई में त असांखे इन ॻाल्हि जो अहसासु हूंदो त ग़रीब कंहिंखे मज़ूरी नथी मिले हुनजा बच्चा उहो बुख ते कीअं था सर्वाइव कनि पोइ असांखे इन ॻाल्हि जो अहसासु हूंदो पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो दिल्ली हमदर्दी थिए थी न त तव्हांखे हर शइ अवेलेबल हूंदी तव्हां केॾा अहसासु तो माना असांजो मक़सदु इहो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे रमज़ान में त रोज़ा रखनि था बाक़ी ॾींहंनि में बि रखनि शवाल में बि रखनि ज़ुल्क़द में बि रखनि ज़ुल्हज में बि रखनि जुमे जा सफ़र में बि रखनि हे चए थो खमीस जा बि रखो आचर ते तूं उहा ई वांदा जुमे जा मां थो चवां खमीस जा हे थो चए बाबा आचर जा मुंहिंजे करे रखो आचर जॾहिं वांदो हूंदो आहे हर को रोज़ो रखी पियो माना हफ़्ते जी साल में तव्हां 160 ॾींहं थियनि था त साल में तव्हां 150 रोज़ा रखो घटि में घटि 150 रोज़ा रखो तव्हांजी मर्ज़ी आहे जन्नत में घर ठहंदो हा जन्नत में घर ठहंदो पोइ वरी तव्हां किराए ते ॾिजो
वञ बणा ओला ख़ुदा ॾे बि तूं इहो किरायो ॾिसंदे किराए ते ॾींदे जॻहूं ख़ुदा ख़ुदा कर बणा पोइ छा आहे भला किराए ते हिते अरबो बि रुपए किरायो। अरबो रुपए जी मसवाड़ ते चढ़ियल हूंदी ॿ रुपया ईंदा न भला हा हा, ॿ रुपया ईंदा। ॿ रुपया ईंदा न बाबा ॾिसो महांगाई लॻी पई आहे महांगाई छा जन्नत में बि महांगाई हूंदी या उते मुंहुं मांगे बिरयानी मिलंदी पाण खे हा मुंहुं अलाए यार, मां ये- फ्रूट मिलंदो पाण खे तूं पर पोइ तो जॻह किराए- किराए ते ॾींदे पोइ बि किराए ते न इहो ॿुधायो तूं जन्नत में वेंदे हेतिरा रोज़ा रखूं था जन्नत में कीअं न वेंदा रोज़नि ते जन्नत थोड़ी में मिलंदी तव्हां नमाज़ूं पढ़ो रोज़ा नमाज़ करे पढ़ंदा आहियूं न मां तजुद पढ़ंदो आहियां रोज़ 11 महीना छॾे 12 महीना पढ़ंदो ई बसि 12 महीने में अची पढ़ंदो ई पोइ ईद नमाज़ ते किथे आयो आहीं तूं घर सुतो पियो आहीं इहो कूड़ छो थो वञी मां 12 ई महीना नमाज़ पढ़ंदो आहियां